बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। किला सैफुल्ला वेझो कोच जो मुल्तान वींदड़ कार खे टक्कर, जैकबाबाद वासी 5 ॼणा फौत। इमदादी टीमुनि मूजिबि हादसो किला सैफुल्ला भरिसां लोरालाई तरफ़ वींदड़ रस्ते ते गणंग वारे हंध ते पेश आयो, जिते तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर में 4 ॼणा थॾे ते ई फौत, जॾहिं त हिकु ॼणे इस्पताल में दम धणी हवाले कयो। बलोचिस्तान जे रोडनि ते अहिड़े क़िस्म जा हादसा रोडनि जी हालत ख़राब हुअण सबबि रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं सबबि हज़ारे माण्हू पंहिंजूं हयातियूं विञाए चुका आहिनि। हादसे में फौत थींदड़नि नियाज़ हुसैन सोलंगी, आबिद दंगर, रियाज़ अहमद पठान, अहमद अली पहियार ऐं सईद नवाज़ चाचड़ जो ताल्लुक़ जैकबाबाद सां आहे। सोबतपुर वेझो अगवा थी वियल नींगर जी बाज़ियाबी लाइ वारिसनि जो एहतजाज। हिकु ॾींहुं अॻु चतन पट्टी वारे इलाइक़े मां अगवा थी वियल नींगर ज़ीशान अबड़ो जी बाज़ियाबी लाइ संदसि पीउ माशूक अबड़ो, हाजी खावन बख्श खान खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त ॾींहुं ॾिठे जो घर ॿाहिरां इलाइक़े जे 62 शख़्स जे भाउ सरकारी नंबर प्लेट वारी गाॾी में हथियारबंदनि सां गॾिजी नींगर खे अगवा कयो आहे, पर अफ़सोस अञा ताईं पुलिस को तहर्रुक न वरितो आहे। ॿिए पासे पुलिस पारां मुग़वी नींगर जी बाज़ियाबी लाइ इलाइक़े जे 62 वॾेरे भूरल साहजानी जे ॻोठ खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन कयो वियो। पुलिस ज़रियनि मूजिबि अगवाकार मुग़वी नींगर खे पटफीडर कैनाल जे बी एरिया खां क्रॉस कराए डेरा बुगटी जी हद में हलिया विया आहिनि, जॾहिं त पुलिस 15 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे अणसुञातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। मुग़वी नींगर जे पीउ जी फ़रियाद ते धणी बख्श साहजानी, बाबू ऐं 2 अणसुञातलनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। कोयटा में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद जो सिलसिलो जारी। अचो त हिन रमज़ान मुर्खूं विखेरियूं जे नारे हेठि मिलियन स्माइल्स फाउंडेशन तंज़ीम पारां 70 ग़रीब माण्हुनि में राशन विरायो वियो। तंज़ीम जे मुंतज़मीन जो चवणु हो त माण्हुनि जूं समूरियूं ज़रूरतूं त पूरियूं नथियूं करे सघिजनि, पर हिन मदद सां कुझु घटिताई आणे सघिजे थी। ग़रीबनि जी मदद सां दिलि खे सकून मिले थो। सुल्तानकोट भरिसां पोरे जे पलाले सिरह जे खोड़नि खे बाहि लॻी वई। ॻोठ जेसर बुखेजो में पोरियत बख़्तियार बुखेजो जे पलाल ऐं सिरह जे खोड़नि खे बाहि लॻण सबबि संदसि लखें रुपयनि जो नुक़सान थी वियो। फायर ब्रिगेड न पहुचण सबबि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिशि कई। सेवण शरीफ़ में शहरियुनि जी शिकायतनि ते एसी जो नोटिस। असिस्टेंट कमिश्नर जी हिदायतनि ते मुख़्तियारकार सेवण शहर में खाधे पीते जी शयुनि जा अघ चकासण लाइ शहर जो दौरो कयो। मुख़्तियारकार समूरनि यूटिलिटी स्टोर समेत मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी रेट लिस्ट चकासिया ऐं दुकानदारनि खे मार्केट कमेटी पारां जारी कयल रेट लिस्ट ते शयूं विकिरो करण जूं हिदायतूं कयूं। ऐं सकरंड भरिसां कुझु ॾींहं अॻु क़तल थियल मुख़्तियार चांडियो जी माउ ज़ाल ऐं भेनरुनि जो एहतजाज। ॻोठ हमज़ो ख़ान चांडियो वासी मंठा चांडियो जी घरवारी सनम अमड़ ऐं भेनरुनि रोईंदे दाहियो आहे त मुख़्तियार चांडियो खे बेॾोही क़तल कयो वियो आहे। अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थिया। हू अॼु बि असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदारनि मां असांखे जान जो ख़तरो आहे, खेनि गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।